अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां सिंध जे ग्रेजुएट कैंडिडेट्स जे लाइ तमाम ज़बरदस्त इंटर्नशिप अपॉर्चुनिटी खणी आया हूँ। ये अपॉर्चुनिटीज 7 जी तादाद में आहिनि। ये अपॉर्चुनिटीज हेस्को हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी जे तरफ़ां अनाउंस कयूं वयूं आहिनि ऐं ही जेके इंटर्नशिप अपॉर्चुनिटीज आहिनि इहे पेड इंटर्नशिप अपॉर्चुनिटीज आहिनि। ही तव्हां साम्हूं एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो जेका हेस्को हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी तरफ़ां जारी कई वई आहे, जंहिंमें पेड इंटर्नशिप प्रोग्राम आहे फाइनेंशियल ईयर 2025 एंड 2026 जो। ही 6 मंथ जी इंटर्नशिप आहे जंहिंमें डिफरेंट डिसिप्लिन्स में ही इंटर्नशिप आहे। ऑपरेशंस में BSc ऐं BE इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग वारा अप्लाई करे सघंदा। इन में 20 स्लॉट्स आहिनि। ईअं ग्रेड स्टेशन ऑपरेशन आहे उन में 20 स्लॉट्स आहिनि। फाइनेंस एंड इंटरनल ऑडिट में CA CMA इंटरमीडिएट CIMA SCCA क्वालिफाइड MBA फाइनेंस MCOM वारा अप्लाई करे सघनि था। ईअं ई ह्यूमन रिसोर्स एडमिन आहे उन में 8 आहिनि ऐं फाइनेंस में 15 आहिनि, इंटरनल ऑडिट में 15 आहिनि। उन खां अलावा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में MS IT MCS MBA ITR इक्विवेलेंट जेको आहे उहो अप्लाई करे सघो थो। कस्टमर सर्विस आहे MBA मार्केटिंग आर इक्विवेलेंट उन में अप्लाई करे सघो थो। लीगल आहे पोस्ट ग्रेजुएट LLB डिग्री वारा अप्लाई करे सघनि था। इंटर्नशिप जी ड्यूरेशन जी ॻाल्हि कयूं त ये 6 मंथ आहे, एक्सटेंडेबल फॉर फर्दर पीरियड ऑफ 6 मंथ, मैक्सिमम 2 इयर्स ताईं तव्हांखे ही इंटर्नशिप जेको आहे ऑफर करे सघे थी ऐं उन खां अलावा 40,000 पर मंथ विथ इंक्रीज ऑफ 20% ऑन ईच एक्सटेंशन। हींअर तव्हांखे 40,000 मिलंदा ऐं अगरि तव्हांखे नेक्स्ट टेन्योर मिलियो 6 मंथ जो तव्हांजी उन में 20% इंक्रीज लॻंदी। एलिजिबिलिटी क्राइटेरिया जंहिंजी जेका मथे ॾिनल आहे ग्रेजुएशन उहे HEC सां रिलेटेड हुजे ऐं 60% मिनिमम मार्क्स हुजनि आउट ऑफ 4 CGPA में 2.5 तव्हांजी GPA हुजे। एप्लीकेशन जेको आहे ऑनलाइन सबमिट थींदी ऐं तव्हांखे जेको आहे 1/7/2025 खां अॻु में पहिरियों तव्हांखे ऑनलाइन सबमिट कराइणी आहे। इन जी जेका वेबसाइट आहे उते तव्हांखे ऑनलाइन फॉर्म फिल करिणो आहे www.hesco.gov.pk। उते वञी तव्हां जेको आहे ही पंहिंजो फॉर्म सबमिट कराईंदा। त हाणे असां तव्हांखे वेबसाइट ॾेखारियूं था, तव्हां कीअं वञी करे उन ते ही ॾिसो। सभिनी खां पहिरियों तव्हां हेस्को जी वेबसाइट ते ईंदा जंहिंजो URL आहे hesco.gov.pk। जीअं ई तव्हां अची वेंदा त हिते ई तव्हांखे कैरियर्स जो ऑप्शन मिलंदो, उते ई जॉब्स आहे, हिते इंटर्नशिप अपॉर्चुनिटीज़ आहे। ही अञा पेज अंडर कंस्ट्रक्शन आहे त इन करे न पियो हले। जीअं ई ही स्टार्ट थी वेंदो त तव्हां इन ते ऑनलाइन अप्लाई करे सघो था। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। हेस्को पारां तमामु ज़बरदस्त इंटर्नशिप अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वयूं आहिनि। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।